नाज़रीन, तलहार मां रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ मलाह जी रिपोर्ट मुताबिक़ तलहार लॻ हैदराबाद बदीन रोड ते हिक ई ॾींहुं छंछर ते यूनियन काउंसिल लखी एट मीरवाह तालको टंडो ग़ुलाम हैदर ज़िले टंडो मोहम्मद ख़ान ऐं यूनियन काउंसिल रिप शरीफ़ तालको तलहार ज़िले बदीन में लॻंदड़ ॿिनि माल पीढ़ियुनि जो तकरार निबरी न सघियो। यूसी लखी मीरवाह जे चेयरमैन हाजी गुल हसन लगारी पारां कुछ महीना अॻु हाई कोर्ट हैदराबाद में तकरारी पटिशन दाख़िल करण खां पोइ अदालत तलहार तालके में लॻंदड़ अवामी माल पीढ़ी बंदि करण ऐं छंछर ॾींहं ते टंडो ग़ुलाम हैदर तालके में लॻंदड़ पुराणी माल पीढ़ी लॻाइण जो फ़ैसिलो ॿुधायो, जंहिं ते ज़िले इंतिज़ामिया बदीन यूनियन काउंसिल रिप शरीफ़ में छंछर ॾींहं ते लॻंदड़ माल पीढ़ी में वॾे तादाद में पुलिस मुक़ररु करे पीढ़ी बंदि कराए छॾी, जंहिं सबबि पीढ़ी में ईंदड़ चौपाई माल जे वापारियुनि, कैबननि, होटलनि ऐं रेहड़ी वारनि खे सख़्त तकलीफ़ जो मुंहुं ॾिसणो पियो। सवें पोरियत दिहाड़ी खां महरूम थी विया। आसपास जे रहवासी ॻोठाणनि विच में ओचितो माल पीढ़ी बंदि थियण ते मायूसी छायल रही। राब्ते ते अवामी माल पीढ़ी जे ठेकेदार सुलेमान आरीसर ॿुधायो त पीढ़ी बंदि थियण सबबि सवें माण्हू बेरोज़गार थिया आहिनि। ॻोठाणनि में मायूसी छायल आहे। अहिड़े फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कंदासीं। ॿिए पासे यूसी लखी एट मीरवाह जे चेयरमैन हाजी गुल हसन लगारी सहाफ़ियुनि खे ॿुधायो त छंछर ॾींहं ते गुज़िरियल 35 सालनि खां तलहार जी पुराणी माल पीढ़ी लॻंदड़ आहे। अदालत इंसाफ़ जो फ़ैसिलो कयो आहे, जंहिं ते बदीन ज़िले इंतिज़ामिया अमल करायो आहे।